ताईं कर्ज़नि खां तंग अची नौजवान आपघात करे छॾियो। भिरिया रोड जे रेती पाड़े वासी 20 सालनि जे नौजवान गुरबत ऐं कर्ज़नि खां عنايت अली सोलंगी गुरबत खां तंग अची ज़हरीली दवा खाई आपघात करे छॾियो। नौजवान भिरिया रोड में शरबत जो रेड़ो हलाईंदो हुयो ऐं ज़हरीली दवा खाई ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। ॿुधायो पियो वञे त हुनखे 30,000 व्याजनि खां वरितल हुया जेके वापसि करणा हुया, जेके वक़्त सिर न वापसि करण ते पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो।